मोमल मोमल तू इते कीअं? तोखे ख़बर आहे न बाबा ऐं अम्मा तुंहिंजे हिते अचण सां नाराज़ थींदा आहिनि। ख़बर अथम। मां हिते आख़िरी भेरो आई आहियां, वरी न ईंदमि। छा मतलब? चांडो की ही दुनिया जा नज़ारा, ही माण्हू, वण पखी गुल मूंखे न खपनि। ही सभु तव्हांखे आया। मुंहिंजी त इन मां दिल ई खजी पई आहे। छा तूं इहो सम्झी थी त मां पंहिंजी ज़िंदगी मां ॾाढी ख़ुशि आहियां ऐं मुतमईन आहियां? मूंखे कहिड़ी ख़बर, मां त हिते तोसां पंहिंजे दिल जो हाल वंडण आई आहियां। ॻाल्हि छा आहे मोमल, तूं एतिरी मलोल छो आई? मां पंहिंजी ज़िंदगी मां बेज़ार थी वई आहियां। मुंहिंजी दिल थी चए त मां पंहिंजे पाण खे उन्ही खाई में फिटो कयां। तोखे कंहिं चयो आहे त मौत निजात जो ज़रियो? निजात जो ज़रियो त न आहे, पर फरार जी घुटी त आहे मौत। मां पंहिंजे पाण खां ऐं हिन दुनिया खां घणो परे भॼी वञण थी चाहियां। तोखे इहो ओचितो कहिड़ो दौरो पियो आहे? विछोड़े जा एतिरा साल सबर करण खां पोइ हाणे अची मरण जूं ॻाल्हियूं कयूं अथई? छाकाणि त मुंहिंजे सबुर जे वण मेवो न जलियो, जंहिंजे करे सबुर कयमि, कारो ऋण जाॻियमि, उहो त कॾहिं वणनो ई न आहे। लॻे थो त मलार खे ही ॻोठ रास न आहे ऐं मूंखे नथो लॻे त मां उन खे यादि बि हूंदसि। पुछनि जे मेहार के पुछे से मेहार। सो मुंहिंजी जान, तूं पंहिंजे दिल खे अजायो वहमन में छो थी उकोणी? अदा मलार जॾहिं बि मूंसां फोन ते ॻाल्हाईंदो आहे तुंहिंजो ज़रूर पुछंदो आहे। चांडो की हाणे जेकॾहिं मलार जो फोन अचई न त चई छॾिजांसि मोमल मरी वई। अदा मल्हार जो फोन आहे, मां स्पीकर ऑन थी कयां ऐं ॾिस तुंहिंजो पुछे थो या न। हेलो हेलो अदा। हेलो। ॿियो ॿुधायो अदा, तबियत कीअं? आऊं ठीकु आहियां। तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं अकेली आहीं या मां बाबा गॾु अथई या ॿियो केरु बि गॾु अथई? अकेली आहियां मां अदा, पर तूं इहो छो थो पुछीं? हू दरअसल तोसां खे राज़ जूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। मुंहिंजे अंदर में पंहिंजे ॻोठ लाइ तांग वधी वई आहे। दिल थी चवे त सभु बंधन टोड़े ॻोठ वापसि मोटी अचां, पर छा कयां? बाबा जी कावड़ खां डॼां थो ऐं हिन लोक जे ताननि खां डॼां थो। अदा रुगो ॻोठ जी तांग या मोमल जी सिक बि? चांडोकी इहो न पुछ मूंखां इहो। तूं ॻोठ खां मोमल खे अलॻि करे छॾ। इहो ॻोठ मुंहिंजे लाइ यादुनि जो खंडर बणिजी वियो आहे। तूं मूंसां मोमल जी ॻाल्हि त कराए, उहो मूंखे यादि करे थी या न? रोंदी त न आहे न, उदास त न आहे न, या परेशान रहंदी आहे? हेलो हेलो हेलो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।